ॿुधाए मां ज़ुल्म मां न करे न भाई तव्हां छोकिरे जा छा थींदा आहियो? मां साईं मामू थींदुमि। मां जो पुट तूं निकितो अॼु है न हिकु होॾो वरितो हिकु होॾो वरितो ॿुधाई बा मां ज़ुल्म मां न करे न आहे मां जो पुट जीअं निकितो मुंहिंजे पुट खे खंभे करे मुंहिंजे गाॾी में सटियो अथनि। वरी एसएचओ कोट सौजल ऐं हिकिड़ो ॿियो थाणो आहे इकबालाबाद उहे रहीमयार खान जी हद में उहे वरी इहो ॾेखारनि था पिया गॾिजी सजी इहो ॾेखारनि था पिया त असां गश्त जे दौरान वञूं था पिया 4 डाकू बीठा आहिनि जंहिंमें असां अंधाधुन फायरिंग कई आहे 2 डाकू भॼी विया 2 पाण खे पाण क़तल कयो आहे। इहो साईं किथां जो कानून आहे जॾहिं तव्हांजी पुलिस जी कस्टडी में आहे तव्हां कीअं इनकाउंटर करे सघो था? वाह मां कहर न करे मुंहिंजे सटियो अथनि मुंहिंजी गाॾी में पुट अच्छी वर्दी में आहिनि जीअं गेट जे हिकु हिन पासे रू बीठा आहिनि हिकिड़ा हिन पासे रू बीठा आहिनि जीअं छोकिरो चोरनि वांगुरु बीठा आहिनि। जॾहिं उहो गेट खां क्रॉस थियो आहे अची करे हुनखे बखी थो थिए कुराड़ी अमर जेकी हे उनजी बीठी आहे थी मथां किरी पई आहे उनजी वीडियो वायरल आहे कई रस्ते वारे वीडियो वायरल कई आहे उनजी वीडियो कहीं बि भलाई कई आहे उनजो वीडियो वायरल थियो आहे। जॾहिं वीडियो वायरल थियो कुराड़ी चिंबड़ी पई आहे उनखे उहे CDT वारा चिंबड़िया पिया आहिनि खणी करे 8-15 माण्हू आहिनि हेकली आहे मतलब बंदो कोई कोन्हे मां सां गॾु 3 तारीख़ ते 6:30 बजे कोर्ट जो लेटर मिलियो आहे शाम जो 6:30 बजे कोर्ट जो लेटर मिलियो आहे भॼी टुकी ग़रीब माण्हू पैसा गॾु करे ज़मानत कराई अथनि ज़मानत जे बावजूदि जॾहिं हिननि लेटर कोर्ट जो मिलियो आहे 6:30 बजे 6:30 ते कोर्ट हिनखे जेल आज़ादु कयो आहे जेलर हिनखे आज़ादु करे जंहिं जेल जी गेट ते पहुता आहिनि सीटी 12 गेट ते पहुता आहिनि हिननि जी कोई हिकिड़ी टीम आहे मरियम नवाज़ जोड़ी आहे ॿुधाए मुंहिंजो कमु हाणे वरी हिकिड़ो बचियो हो मां त कोई कोन्हे मुंहिंजो ज़ुल्म मां सां जॾहिं कोर्ट पहुतो त जज साहब केस ॾिठा चइबा हिन 21 तारीख़नि में 7 FIR छो ख़ैर त आहे उन 4 FIR कैंसिल करे छॾियूं खारिज करे छॾियईं C क्लास करे छॾियईं कढी छॾियईं ख़तमु करे छॾियईं। वाह मां त कहर न करे आहे ॿिया बच्चा ॿार घणा आहिनि? ॿिया बच्चा ॿार मुंहिंजा 3 आहिनि नंढड़ा आहिनि कहिड़ा आहिनि नंढा आहिनि कहिड़ा आहिनि ॿियो सोशल मीडिया तरफ़ां ॾिठो आहे साईं। छा मसलो आहे? मसलो इहो ॻोठणु आयो ॻोठणु आहियूं असां जेकी पंजाब पुलिस आहे असांजी हिन दलवारे जी मानी रद्द करे छॾी आहे ॻोठ सतार जी तारीख़ वीडियो आणींदो आहे तारीख़ खणी करे माण्हू खणी करे वञी अगवा करे मराईंदो आहे। वाह मां त कहीं ज़ुल्म कयो कहीं मारियो कहीं मरायो भाई कहीं मारायो इरफान मरायो इरफान सम्मो मुंहिंजा बच्चा खणनि बाबा ॾिसो मुंहिंजो कोई कोन्हे मुंहिंजो भाउ मुंहिंजो कोई कोन्हे नवाज़ तूं छा चवंदे? मुंहिंजो भाउ मारे छॾियो अथनि काहे मारियो? शहीद अमन इरफान सम्मो SB मसलो इहो आहे त कोट सौजल जी पुलिस रस्ते वेंदे खां खयो छोकिरे शहीद अहमद खे जॾहिं खयो नेसि त उनखे चोरी जो इल्ज़ाम हयो ने। तव्हां ॻोठणु आयो हितां जा? जी बिल्कुलु छा मसलो? कंदे कंदे हिननि खे 2 ॾींहं खां पोइ हिनखे ॿुधायो आहे त तव्हांजो छोकिरो फोत थी वियो आहे पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। असां इहो हम जैसे ही वहाँ पहुंचे तो वहाँ के लोग मौक़िफ़ देने से इसलिए इनकार कर रहे थे कि कहीं इन मजलूम सिंधियों को चोरी का इल्ज़ाम लगाकर पंजाब पुलिस फुल या हाफ फिराए न कर दे। पुलिस के खौफ से लोग कांप रहे थे लेकिन ये सवाल ही पैदा नहीं होता कि सिंध पुलिस किसी भी सूरत में इन पंजाबी पुलिस के खिलाफ कोई कार्रवाई करे। मां त ज़ुल्म मां सां न करे न आहे मां जो पुट जीअं निकितो मुंहिंजे पुट खे खंभे करे मुंहिंजे गाॾी में सटियो अथनि ॿुधाए मां त ज़ुल्म मां सां न करे न भाई। पाकिस्तान के कानून को नजरअंदाज करके अपना कानून बनाया जाता है। अदालतों से बढ़कर फैसले करना अदालतों के लिए सवालिया निशान है। अगर पुलिस के अफसरान को फैसले खुद करने होते हैं तो फिर अदालतों की क्या जरूरत है। हैरान कुन ये बात है कि उबाड़ों के तकरीबन नवाही इलाकों में पुलिस रोजाना के बुनियाद पर मुबैना तौर गरीबों को पकड़कर पैसे न देने की सूरत में फुल या हाफ फिराए कर देती है। ऐसा ही अदालतों से बढ़कर मिसाल उबाड़ों के नवाही गांव अब्दुल सत्तार कोरी में उस वक्त पेश आया जब तकरीबन 2 माह पहले सईद अहमद बिन गुलाम कादिर कोरी को पंजाब पुलिस ने पकड़कर 7 FIRs दाखिल की। मसलो इहो आहे जी जॾहिं छोकिरो पंजाब पुलिस छोकिरो काथों शहीद अहमद कोरी जॾहिं कोट सौजल मूं पुलिस खंभियो तॾहिं खंभियो तक़रीबन उनखे 1.5 महीनो थियण वारो आहे 1.5 महीना 2 महीना 1.5 जी इन जे विच में दौरान जे अंदर ॻोठ कहिड़ो अब्दुल सत्तार कोरी सर दे दलवारो तालको उबाड़ो अच्छा जी ज़िला घोटकी जॾहिं हितू छोकिरो कोट सौजल वियो फुर जे दौरान में उनखे पुलिस पकड़ियो इल्ज़ाम हयो नेसि त माना फुर करे पियो जॾहिं फुर जे इल्ज़ाम में उनखे पुलिस पकड़ियो
कहिड़ी पुलिस? सिंध कोट पुलिस? सफजल अच्छा, मतलब पंजाब पुलिस? पंजाब पुलिस कोट सफजल SHO ऐं उनखे पकड़ियो ने उनखे पकड़े करे जीअं गिरफ़्तार कयो ने थाणे उनखे खणी विया पैसा घुरदा रहिया हिननि खां माना ग़रीब माण्हू रिश्वत घुरदा रहिया। हा पैसा घुरदा रहिया जॾहिं हिननि खां पैसा न थिया त हुननि हे DPO साहब ॾे विया इरफान समे ॾे अच्छा SSP रहीमयार खान। SP हा SSP रहीमयार खान ॾे विया हे उते दरख़्वास्त पेश कईसीं असां ग़रीब आहियूं असांजी मदद कयो असांजी पुलिस फलानो SHO छोकिरे खे खणी वई आहे पुलिस त उन चयो त छोकिरे खे घुरायो छोकिरे घुरायो त उन चयो भाउ पुलिस कस्टडी कयो हिनखे उते उन्हनि 7 FIR कयूं वञी अच्छा माना पुलिस 7 FIR दाख़िल कयूं? 7 FIR दाख़िल कयूं ने जीअं 7 FIR दाख़िल कयूं ने 7 FIR खां पोइ पुलिस पेपर कागज़ ठाहे हिनखे कोर्ट पेश कयो ने अदालत सगोरी में रहीमयार खान पेश कयो ने जॾहिं रहीमयार खान हे पेश थियो त जज साहिबान हिन जूं FIR ॾिसी करे त ॾमिरजी पियो पुलिस जे मथां SH जे मथां त 7 FIR 21 तारीख़ में किञे तूं कयूं आहिनि जंहिंमें 4 सयूं उन कैंसिल क्लास करे छॾियूं माना FIR खारिज करे छॾियईं 4 जज साहब सादकाबाद वारे 4 FIR खारिज करे छॾियूं। अदालत पहुंचते ही 4 FIR मुअज़्ज़िज़ अदालत ने इस सवाल पर खारिज की कि एक ही दिन में इतने जुर्म सईद अहमद बिन गुलाम कादिर कोरी कैसे किए, जिसके बाद 3 केसेस में सईद अहमद कोरी को रहीमयार खान जेल मुंतकिल किया गया। 3 FIR में सही इनके जज साहब जेल कस्टडी करे छॾियो मालिक भॻा ज़मानत जे तौर ते छॾाइण जे लाइ जज साहब हिकु FIR जो ज़ामिन 30,000 जो खयो जॾहिं 3 ज़ामिन उन खया 90,000 जा हिन 90,000 जो बांड वठी करे उते जमा करायो। सईद अहमद बिन गुलाम कादिर कोरी की हयाती के दिन उस वक्त ख़त्म हुए जब मुअज़्ज़िज़ अदालत ने मुकम्मल केसेस ख़त्म करके मुजरिम सईद अहमद बिन गुलाम कादिर कोरी को रिहा करने का हुक्म दिया। वीडियो में साफ नजर आ रहा है कि जैसे ही सईद अहमद जेल से बाहर निकले तो SSP रहीमयार खान इरफान समो की टीम ने जेल के गेट से गिरफ्तार करके एक मर्तबा फिर रुश्वत मांगना शुरू की। इतनी भारी रुश्वत देना इस मिस्कीन के घर में ही नामुमकिन थी। वकील साहिबान हे वठी विया वकील साहिबान उते बांड जमा करायो दरख़्वास्त पेश थी शाम जो लेटर जज साहिबान कढियो त आज़ादी जो कहिड़ी तारीख़ ते? 3 तारीख़। अच्छा माना 6 महीने जून जी 3 तारीख़। हाँ 3 तारीख़ 6 महीने जी थे जून जी 3 तारीख़। हाँ जून जी 3 तारीख़ ते जॾहिं जज साहब लेटर कढियो 6:30 बजे 6 बजी 30 मिंटनि ते छोकिरो जेल खां आज़ाद थी आयो ॿाहिरि जंहिं महिल गेट खां ॿाहिरि पेर रखियोसि जी त CTTR आहे जेका इहे इन्हनि फोरस खोलियो आहे। अच्छा जेका मरियम नवाज़ फोरस खोलियो मरियम नवाज़ जेको पंजाब हाँ पंजाब फोरस खोलियो आहे मरियम नवाज़ जो CTTR जो इहे हिकु दरवाज़े को हेॾो बीठा ॿा हेॾो बीठा उन्हनि में तक़रीबन 15 खां 16 माण्हू मतलब तो चोरन वांगुर बीठा चोरन वांगुर बीठा थिया माना अदा पंहिंजे जेल जे हिकिड़ा हेॾो बीठा हिकिड़ा हेॾो बीठा जॾहिं अमड़ बि हुनजी माना हे जेल जे इंतज़ार में बीठी त मुंहिंजो बचड़ो निकिरे त मां पंहिंजे बचड़े खे खणी घर वञा रोज़ी रोटी करे। छा मसलो आहे तव्हां छोकिरे जा छा थींदा आहियो? मां साईं मामू थींदो आहियां नाक ॿधी वियो आहे कोट सवाल में ॿधी वियो हितां असांखे चोरी जे इल्ज़ाम में नाक कराए करे हिन पैसा घुरिया पैसा घुरे के असांखे पैसो हुयो कोन तव्हांजी हालत घर जी थिए लॻी पई असांजे का शइ काकी कोन असांखे हितां वियो चालान कराए असां सादकाबाद को हाज़िर ॾींदो हितां कराए रहीमयार को असां तंहिंखे चवां इहो करायोसीं ज़ामिन कराए करे असां 6:30 बजे असांखे टाइम मिलियो 6:30 बजे खां असां छोकिरो आज़ादु कराए त ॿाहिरि कढियो त घिटी ते तव्हां ॾिसंदा पियो CC कैमरा तव्हां भले खुलाए ॾिसो जेल जा हे असां वटि आहे मौजूदु आहे ऐं CC कैमरा जा भले खुलाए उन टाइम
हा उहे मौजूदु आहिनि अवामी माण्हू जा जेके जेल जा आहिनि उहे जेलूं खां खुलियल आहिनि हाणे त इहो असांखे चवां असां तो कढियो त छोकिरो खे असांखे खणी खंबे खणी वियासीं। अमा तो जा ॿिया बच्चा ॿार घणा आहिनि? ॿिया बच्चा ॿार मुंहिंजा टे आहिनि वॾा टे आहिनि नंढड़ा आहिनि कहिड़ा आहिनि नंढा आहिनि मुंहिंजा कहिड़ा आहिनि हिकु हे बच्चा हिकु हे हा हिकु ॿियो हिकु तव्हां ॻोठण आयो हितां जा जी बिल्कुलु असां छा मसलो? हुते विया आहिनि हुननि इहा ई ॻाल्हि कई आहे त असां हिननि खे रिहा कंदासीं तव्हां असांखे पैसा ॾियो हिननि पैसनि जो वॾो पार्टिसट कयो आहे पार्टिसट हुअण करे बि हिननि पार्टिसट न करे सघिया मिसकिन माण्हू ग़रीब माण्हू तव्हां हिननि जा हालात ॾिसी सघो था हे ग़रीबनि जा हिन जा घर आहिनि जेके न को कमिरो आहे न कुझु आहे त असां सुभाणे छॾींदासीं ॿिए ॾींहुं छॾींदासीं कंदे कंदे हिननि खे 2 ॾींहं खां पोइ हिनखे ॿुधायो आहे त तव्हांजो छोकिरो फोत थी वियो आहे पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। असां इहो सोशल मीडिया जे तरफ़ां ॾिठो आहे साईं। छा मसलो आहे? मसलो इहो आहे ॻोठण आयो ॻोठण आहियूं असां उनजा ज़ामिन थिया आज़ादु थियो आज़ादु थिए खां पोइ में असांखे फ़ोटू मोकिलियो छोकिरा तव्हांजो बाबा फौत करे वियो आहे मुक़ाबले में मारिजी वियो आहे। ये तक़रीबन पंहिंजो सदकाबाद पुलिस मतिलबु पंजाब पुलिस जा रोज़ाना कलूर जारी आहिनि असां ॾिसूं था छो त असां हितां वाक़िफ़ न आहियूं पर असां ॾिसंदा रहंदा हूंदा आहियूं चइबो तव्हां सां ईअं थींदो रहे ईअं थींदा जेकी पंजाब पुलिस आहे असांजी हिन दलवारे जी मानी रद्द करे छॾी आहे ॻोठ सतार जी तारीख़ वीडियो आणींदो आहे तारीख़ खणी करे माण्हू खणी करे वञी अगवा करे मराईंदो आहे। एक तरफ पुलिस वर्षा को छोड़ने के लिए कह रही थी तो दूसरी तरफ उनको पता ही नहीं चला कि सईद अहमद को रहीम यार खान SSP की सरपरस्ती में कत्ल कर दिया गया। मालिकान को मीडिया के जरिए पता चला कि सईद अहमद बिन गुलाम कादिर कोरी को SSP रहीम यार खान की सरपरस्ती में पुलिस ने फुलफिरा कर दिया। आखिर में ये सवाल आप पर छोड़ा जाता है कि इस मजलूम शहीद सईद अहमद बिन गुलाम कादिर कोरी के खून से कौन इंसाफ करेगा कि एक माँ के शहीद बेटे का वापस आना न सही मगर माँ के दिल को कुछ ना कुछ सुकून मिल सके। साथी रिपोर्टर मोहम्मद इसहाक के साथ पीर राहिब, कौमी हकीकत, ओबाड़ो।